अज़ीज़ान मन हिकु ॿियो क़त्लु थी वियो। असांजो अज़ीज़ क़त्लु थी वियो। अज़ीज़ असांजो दोस्त, अज़ीज़ मेमण मेरापुर जो सीनियर सहाफ़ी हो। पाण KTN जे इदारे सां वाबस्ता हो। गुज़िरियल साल ते हिते असां सां गॾु हुयो। पाण शिकायत खणी आयो हुयो त संदसि खे मक़ामी MNA इब्रार शाह साहब तंग करे थो ऐं हू अहिड़े क़िस्म जी हिते दाह खणी आयो हो ऐं उनजो क़त्लु थी वियो आहे। ख़बर न आहे क़ातिल केरु आहे, पर क़ातिल लिकी न सघंदो। यकीनन खून ऐं खथोरी लिकंदो कोन्हे। अज़ीज़ हिते आयो हो, इहो ॿियो क़त्लु आहे। अॼु हाणे कुझु देरि पहिरियां 2-3 कलाक पहिरियां इन ई ज़िले नौशहर फ़िरोज़ में शहीद MPA शहनाज़ अंसारी जो मुड़ो हाणे त दफ़नायो अथनि। हिकु वरी ॿियो क़त्लु थी वियो आहे। असांजो अज़ीज़ क़त्लु थी वियो। सिंध में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, ख़ुसूसन कलमकारनि जे लाइ, सहाफ़ियुनि जे लाइ, उहा इंतहाई अज़ाब कुन आहे। सहाफ़ियुनि खे न पुलिस कमु करणु ॾिए थी, न भोतार कमु करणु ॾियनि था, न मनशात फ़रोश कमु करणु ॾियनि था, न धाड़ेल कमु करणु ॾियनि था, न ई ॿियूं जेके माफ़ियाज़ आहिनि उहे कमु करणु ॾियनि थियूं। असांजो अज़ीज़ क़त्लु थी वियो आहे। जॾहिं मूंखे इहा ख़बर ॿुधी त मूं यकदमि अज़ीज़ जो नंबर डायल कयो। मां मुसलसल पोइ मूं वरी ॿियनि ज़रियनि खां जांच कई। ॾाढो असांजो अज़ीज़ क़त्लु थी वियो आहे। सिंध हुकूमत जे खाते में हर रोज़ नवां क़त्ल दाख़िल थींदा था वञनि। सिंध हुकूमत जेका IG सां प्रेम कहाणियुनि में जेका गिरफ़्तार थियल आहे, जंहिंखे ॿियो कमु ई कोन्हे, जिन वटि न उहिदा, न नौकरियूं, न सरकारी खाता, उन्हनि सां 10-10 गाॾियूं प्रोटोकॉल जूं पुलिस जूं हलंदियूं। पुलिस ॿियो कमु ई कान थी करे सवाइ भोतारनि खे प्रोटोकॉल ॾियण जे, कलमकारनि खे मारण जे। ऐं इन जा क़ातिल, अज़ीज़ जा क़ातिल ख़बर न आहे मिलंदा अलाए न मिलंदा। असांजो अज़ीज़ क़त्लु थी वियो आहे ऐं अज़ीज़ जे लाइ सॼी सिंध सोगवार आहे, सॼी दुनिया सोगवार आहे। साईं जी ॿोड़ी सरकार न ॼाण कॾहिं इहे क़त्ल पकड़ींदी, छा कंदी, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अज़ीज़ तुंहिंजा क़ातिल ज़रूरु पकड़िया वेंदा।